कानून ऐं इंसाफ़ बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी सुप्रीम कोर्ट जे जजिस जो अंग पजवी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। फारूकेश नाइब सदारत हेठि कमेटी जो इजलास थियो। पीटीआई ऐं जेयूआई जजिस वधाइण जी मुखालिफ़त करे छॾी। पीटीआई जे सेनेटर हामिद चयो त जजिस मुक़ररी जो अहिड़ो तरीक़ेकार अदलिया जी आज़ादी ते हमिलो आहे। कॾहिं कॾहिं सुप्रीम कोर्ट जे हिक जुमिले लिखण सां केस अरिड़हं साल हलंदा रहंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस यही आफरीदी जा ज़मीनी तकरार बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमास दरख़्वास्त गुज़ार जे वकील इस्तदा कई त सुप्रीम कोर्ट लिखत में लाॻापियल फोरम सां राब्तो करण जी हिदायत करे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त हू हुकुम में अहिड़ो कुझु न लिखंदा जंहिंसां केस ॿीहर सिविल कोर्ट में शुरू थी वञे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस 2024 मंजूरी लाइ सेनेट में पेश। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ ऑर्डिनेंस ऐवान में पेश कयो। तरमीमी ऑर्डिनेंस लाॻापियल स्टैंडिंग कमेटी हवाले। तरमीमी ऑर्डिनेंस में प्रैक्टिस एंड प्रोसीजर ए तहत क़ाइम 3 रुकनी कमेटी में 2 मेंबर नामज़द करण जो इख्तियार चीफ जस्टिस खे ॾिनो हुयो। हुकूमती काविशुनि सां मईशत इस्तेकाम जे रस्ते ते हली रही आहे। सऊदी सीड़पकारनि पाकिस्तानी दौरे दौरान 27 मुआहिदनि ते सही कई जेके वधी चोटीअ थी विया आहिनि। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं सऊदी अरब 2.8 अरब ऐं क़तर पाकिस्तान में $3 अरब सीड़पकारी कंदो। सिक्योरिटी थ्रेट्स के मुंहुं ॾियण लाइ हुकूमत जो वॾो फ़ैसिलो। सिक्योरिटी फोर्सेस के कंहिं बि शख़्स जी गिरफ़्तारी जा इख्तियार ॾिना वेंदा। हुकूमत क़ौमी असेंबली में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी एक्ट 1997 में तरमीम जो बिल पेश करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मस्तंग में धमाके की मज़म्मत। वाक़े ते गहरे दुख ऐं कावड़ जो इज़हार। धमाके जे ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत। धमाके जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगची चयो आहे त दहशतगर्दनि मासूम ॿारनि खे निशानो बणायो आहे। हू मासूम ॿारनि ऐं बेगुनाहनि जे खून जो हिसाब कंदा। मस्तंग धमाके में मारिजी वरनि जो अंक 9 थी वियो। हुकूमत तरफा चिंकी रिक्शा ते पाबंदी आहे पर कोर्ट मां स्टे वरितो वियो आहे। रुगो रिक्शा न पर नंढी उमिरि जा ॿार लेन क्रोज़र ऐं मोटरसाइकिल हलाए रहिया आहिनि। इहा ज़िम्मेवारी वालिदैन जी आहे त पंहिंजनि ॿारनि खे गाॾी हलाइण लाइ न ॾियनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो सिंध असेंबली में बयान चवे थो समाज में सभ खां वधीक इज़त लाइक़ ट्रैफ़िक एहलकार आहिनि। ट्रैफ़िक एहलकार पंहिंजी जान ख़तरे में विझी ट्रैफ़िक की रवानी बरक़रार रखनि था। क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज सादिक जो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां टेलीफोनिक राब्तो। स्पीकर बिलावल भुट्टो ज़रदारी का सदर आसिफ अली ज़रदारी जी सेहत बाबति पुछा कई। अयाज सादिक सदर आसिफ अली ज़रदारी जी जल्द सेहतयाबी लाइ दुआ कई। गज़ा में दहशतगर्द इसराइली फ़ौज जा हमला जारी। 24 कलाक दौरान इसराइली बमबारी सबब 55 फ़लस्तीनी शहीद। परॾेही मीडिया मूजिब स्कूल कैंप ते इसराइली फ़ौज जो हमलो 10 फ़लस्तीनी शहीद थिया। शहीदनि जो अंग 43,259 थी वियो। 1,01,827 फ़लस्तीनी ज़ख़्मी थिया। लबनान में इसराइली फ़ौज जा हमला जारी। 45 लबनानी शहीद थी विया। कलोई वेझो ॻोठ मोडू लुंड में परिणियल जोड़े जा वड़ में टंगियल लाश हथ। नारी इमामज़ादी ऐं असल लुंड जा लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो आपघात जो लॻी रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। दीपावली हो डीएन वारी आई दियारी जग
जगमग ॾींहंनि वारी आई वाधायूं ॾियारी आई वाधायूं ॾियारी आई सारा नचो प्यारा नचो मिली दिल वारा नचो दीपावली हो ॾींहंनि वारी आई ॾियारी जगमग ॾींहंनि वारी आई वाधायूं ॾियारी आई वाधायूं ॾियारी आई परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायूं था परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप आई सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी ॾियारी मल्हाए रही आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ॾियारी जूं तक़रीबूं घरनि ऐं मंदिरनि में पूजा पाठ करे मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ प्रार्थनाऊं कयूं पियूं वञनि। धरती टीवी पारां हिंदू बिरादरी खे ॾियारी जूं वाधायूं।